नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टिंडोआदम में ख़बर ॾींदा हलूं त टिंडोआदम जे मोहम्मदी गार्डन में उॾेरो लाल वेलफेयर जे सहकार सां बाबा राजकमार पारां ग़रीब मुस्तहिक 250 जोड़न की इजतमाही शादी कराई वई है, जंहिंमें हिंदू मज़हब के 125 जोड़न, मुस्लिम मज़हब के 100 और मसीह बिरादरी के 25 जोड़न जूं शादियूं करायूं वयूं। इजतमाही शादी में ख़सूसी तौर ते DIG नवाब शाह खादिम हुसैन रिंद जिन शिरकत कई है। इन मौके ते DIG नवाब शाह हिंदू मज़हब के जोड़न की शादी में उन्हनि जी मज़हबी इबादत में शिरकत कई है और मुस्लिम जोड़न के निकाह में भी शिरकत कई है। इन मौके ते DIG खादिम हुसैन रिंद जो मीडिया से ॻाल्हाईंदे चवणो त इजतमाही शादियुनि जो गार्डन ॾिसी दिल ॾाढी ख़ुशि थी आहे। अहिड़ी ख़िदमत असल इबादत है, ख़िदमत सां अल्लाह साईं राज़ी थिए थो। जॾहिं ते उॾेरो लाल वेलफेयर के चेयरमैन बाबा राजकमार जो चवणो त मुंहिंजी शुरू खां ई सोच हुई त इंसान की खिदमत कयां, खिदमत करण सां दिली सुकून मिलंदो है। जॾहिं त हर शादी के जोड़े के 1 लाख रुपए जो सामान ॾेज जे तौर ते ॾिनो वियो, अहिड़ी तरह 250 जोड़न के 2,50,00,000 रुपए जो ॾेज ॾिनो वियो। आयल सभिनी महिमान जा थोरा मञींदे उॾेरो लाल वेलफेयर के चेयरमैन सभिनी महिमान के शील्डूं ॾिनियूं वयूं। मां इहो चवंदुसि त ही इंतिहाई नेकी जो कमु आहे ऐं वॾी हिमत जो कमु आहे। जेके ऑर्गेनाइज़र्स आहिनि उन्हनि खे जस हुजे। ही एॾी वॾी ज़िम्मेदारी हूंदी आहे कंहिं बि हिकिड़ी ग़रीब फैमिली जे लाइ त पंहिंजी न्याणीअ जो खे उथारणु ऐं उनजा हथ पीला करणु ऐं उन्हनि वालिदैन जा ही ॿांह ॿेली थिया आहिनि। ऐं मां सम्झां थो त असां सभिनी खे न सिर्फ़ु हिन में शिरकत करणु घुरिजे पर हिन जो साथ ॾियणु घुरिजे ऐं अख़लाक़ी तरह, माली तरह, जंहिं बि तरह जेका बि हैसियत जंहिं बि दोस्त जी हुजे, अहिड़ियुनि शयुनि खे इनकरेज कजे। ऐं मां सम्झां थो त मां ज़ाती तौर ते बि इन जो क़ाइल आहियां ऐं एक्सपेक्ट थो करियां असां सभिनी दोस्तनि खां इहा त सभु जा सभु अहिड़े मौक़नि खे इनकरेज कंदा। मां मीडिया जे दोस्तनि खे बि इहा गुज़ारिश कंदुसि त हिन शइ खे वधि खां वधि सिंध जे या पाकिस्तान जे माण्हुनि ताईं पहुचाइनि ताकी ॿियनि इलाइक़नि में बि उहे माण्हू जेके ग़रीब आहिनि, जेके इहे सभु शयूं जिन जी वसियत न आहे आसानी सां करणु, उते तव्हां जहिड़ा जेके दोस्त मौजूदु आहिनि उहे हिमत कनि ऐं उन्हनि इलाइक़नि में बि अहिड़ा इवेंट्स थियणु घुरिजनि। मां सभिनी खे आफ़रीन थो पेश करियां। अदब तव्हां भाउरनि जो साथ हूंदो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि मंझि शेवादारी वर्कर्स आहिनि, उहे वर्क कनि था, ॻोठनि ताईं डीप ताईं वञनि था। इवन एतिरे क़दुरु तव्हांजे खिपरे खां अॻियां आलमाबाद बॉर्डर आहे, ओस्तानी बि वञनि था, हिथों गो इस्लाम कोट ताईं ऐं उन्हनि मिस्किन माण्हुनि ते पहुचाईंदा पैगाम जेके शामिलु थियनि था। असांजे सभिनी मज़हबनि जा माण्हू आहिनि ऐं हिन भेरे 250 शादियुनि जो प्रोग्राम आहे ऐं हूअं त माना अॻे साल 200 हो। कोशिशि हूंदी आहे सभई मज़हबनि जा माण्हू शामिलु हुजनि। हर को पंहिंजे मसलक मज़हब पंहिंजे तरीक़े सां करे। मुस्लमाननि लाइ मौलवियुनि जो, उन में सुन्नी मौलवी बि, शिया मौलवी, हिंदुनि जे लाइ फेरा, ईसाइनि जे लाइ पादरी, उन्हनि जो आहे सभु माना हिकु हिसाब सां कलेक्शन ईअं थींदी आहे। तव्हां पारां साफ़ी दोस्त असां उनखे उहे असांजूं पोस्टूं शेयर कनि था। संगत साथ वारा मिटनि माइटनि खे, यारनि दोस्तनि खे, संगी साथियुनि खे अर्ज़ु कयूं था, उन फुड़ी तलाह थो थिए। असां साईं असल में मूं ॾिठो असांजे मंदर मंझि केतिरा ई माण्हू ईंदा हुआ जेके न्याणी पढ़ाइण लाइ परेशान हूंदा हुआ। ॾाजे जो मसइलो आहे, पोइ उन्हनि जे लाइ वरी बिरादरी में झोली करणी पवंदी हुई या चवणो पवंदो त उहो ॾाढी ॾुखियाई हुई। हाणे चएसीं उहो न्याणी वारा ईअं परेशान न थियनि, भला इहो असीं पिनंदासीं, असांजे पिननि सां भला हुननि जो अहिड़ा माण्हुनि जो सहूलियत थी वञे, उहो उन्हनि खे शाह नमूने सां शादी थिए। इहो आहे तरीक़ो, ख़ुशी बि थींदी आहे ऐं इहो ज़िंदगीअ जो मक़सदु बि असांजो इहो आहे। हिननि कमनि जो मक़सदु बि इहो आहे लिकाए करे बि कमु करे सघिजे थो, मगर उन सां वायरस कीअं फैलिजंदो। हे ॿाहिरि खुली करे कयूं था, ॿियनि खे बि मोटिवेशन थिए, ॿिया बि ईअं कनि, शला ईअं थिए जो किथे बि कोड़ो ग़रीब रहिजे ई न, लभिजे ई न। साईं गवर्नमेंट जेकर सपोर्ट करे त पोइ त 1000 शादी कराए छॾियूं, मगर तव्हांखे ख़बर आहे पंहिंजा सिस्टम कीअं आहिनि। गवर्नमेंट खां मथे जी गवर्नमेंट मथे आहे, उन जा वरी सभु साथी आहियो तव्हां।
अदा साईं मालिक वटां सभिनी मज़हबनि में इहो हुकुम आहे रब जी इबादत सां गॾु गॾु ख़िदमत। इबादत जो दर्जो बाद में आहे, पोइ उन ख़्याल खां संतनि फ़क़ीरनि दरवेशनि औलियानि जो जीवन ज़िंदगीअ खे ॿुधो अथऊं पढ़ियो अथऊं, उन मज़ा इहो ॼातो अथऊं त ख़िदमत ख़लक़ ऐं इबादत आहे। खोड़ सारा मैसेज आहिनि। हिकु मैसेज आहे रवादारी मज़हबी अमन प्यार, ॿियो मैसेज आहे त शल असां जा जेके शादियूं ई कम आहिनि इहे सादगीअ सां थियनि सभिनी पासे। टियों मक़सदु इहो आहे त असां ॿियनि माण्हुनि में बि इहो शौर जागे त भई जॾहिं आऊं करे सघां पियो त हरेश बि करे सघे थो। इहो सभिनी खे हिमत अफ़ज़ाई थिए। ऐं आऊं संगत खे ईअं चवंदुसि त हिकु ख़्यालु रुगो कयो, जेकॾहिं को वेलफेयर आहे, को ट्रस्ट आहे, को इदारो आहे त उन सां मिली करे कमु कयो, उन सां घणो कमु थींदो, सुठो कमु थींदो। बेहतरीन प्रोग्राम आहे। अहिड़े दौर में महांगाई जे दौर में उन्हनि ग़रीब न्याणियुनि जूं शादियूं करणु इन खां वधीक को ॿियो समाजी कमी कोन्हे। जीअं त अॼु उडलाल वेलफेयर जे साईं चेयरमैन साईं राजकुमार तरफ़ां जेको आहे 100 हिंदू 100 मुस्लमान 50 क्रिश्चन माण्हुनि जी जेको शादी कराई आहे, सची पुछो इहो घर आबाद कया विया आहिनि। जॾहिं करे सोचो बि कोन उन्हनि जूं न्याणियूं शादियूं थींदियूं, अॼु उन्हनि जूं शादियूं थियूं आहिनि, बड़े धूमधाम सां शादियूं थियूं आहिनि। ऐं सिंध में सची पुछो वॾो मिसाल आहे सूफ़ीज़म जो, मज़हबी हमायंगी जो, जिते हिकिड़े स्टेज ते हिंदुनि जी शादी थिए पई, ॿिए स्टेज ते जेको आहे क्रिश्चन जी शादी थिए पई, टे स्टेज मुस्लमान जी शादी थिए पई। सचो वॾो मिसाल आहे। ऐं पूरे पाकिस्तान में जेको नालो रोशन थिए थो पूरे पाकिस्तान जी दुनिया में, त पाकिस्तान में केॾो आज़ादाना जेको आहे सभु गॾिजी करे पंहिंजूं ख़ुशियूं पंहिंजूं ईदूं मल्हाए ऐं पंहिंजो ख़ुशियुनि में गॾु आहिनि। ऐं तव्हांजे थ्रू हिन जेके नवनि जेको शादीशुदा जोड़नि खे उन लाइ जेको आहे दुआ घुरायूं त मालिक साईं हुनजी ज़िंदगी में ख़ुशहालियूं करे। बिल्कुलु साईं जेको आहे सभिनी लाइ हिकिड़ो मोटिवेशन आहे त जे हिमत हुजे त पोइ असां सभु कुझु करे सघूं था। हीउ अहिड़ो सुठो कमु आहे जंहिंसां जेको आहे उन्हनि घरनि में ख़ुशहाली अचे थी, जंहिं करे सोचो कोन थो त असांजी न्याणी शादी थींदी। अॼु उन्हनि जी शादी थी आहे, उन्हनि खे दहेज ॾिनो वियो आहे, हुननि खे मान ॾिनो वियो आहे। सो इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। अहिड़ा प्रोग्राम जेको आहिनि ज़िले लेवल ते, सिंध लेवल ते, पाकिस्तान लेवल ते थियणु घुरिजनि त जीअं माण्हू जेको आहिनि पंहिंजी ख़ुशियुनि खे इंजॉय करे सघनि। बिल्कुलु हीउ जेको प्रोग्राम थिए थो हिन में असां हमेशह कंट्रीब्यूशन बि कंदा आहियूं, हमेशह एज़ अ ॿांह ॿेली रहंदा आहियूं। ऐं जेके अहिड़ा इदारा आहिनि या जेके अहिड़ियूं ऑर्गनाइज़ेशन जेको सपोर्ट कंदियूं आहिनि उन्हनि खे हिते सपोर्ट बि कराईंदा आहियूं। ऐं हीउ सॼे सांगड़ जी जेका पंचायत आहे, सॼे सांगड़ जी हिंदू बिरादरी आहे, उन्हनि सभिनि सपोर्ट कयो आहे। उन नंढे सपोर्ट सां जेको आहे अहिड़ा प्रोग्राम थी सघिया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो नाज़िश फातिमा आहे। मां हैदराबाद मां स्पेशली आई आहियां हिते टंडोआदम उॾेरो लाल वेलफेयर खे जस ॾियणु त बाबा राज जेको आहे एॾो वॾो कमु कनि था। हिकिड़े टाइम ते 250 शादियूं कराइणु तमामु वॾी ॻाल्हि आहे हिन दौर में, जंहिंमें 100 मुस्लिम कपल्स आहिनि, 100 नॉन मुस्लिम ऐं 50 क्रिश्चन कपल्स आहिनि। त एॾो वॾो मैसेज आहे। ऐं हुननि जूं शादियूं उन्हनि जे रस्मो रिवाज मुताबिक़ थियनि थियूं। ऐं मतिलबु अहिड़ा अज़ीम इंसान जेको आहे न क़िस्मती पैदा थियनि था। तव्हां सभिनी खे घुरिजे त इन्हनि जो साथ ॾियो, इन्हनि खे सपोर्ट कयो। हे उन्हनि छोकिरियुनि जी न सिर्फ़ु शादी कराइनि पिया बल्कि सभिनी खे जहेज़ जेतिरो ज़रूरी शयूं आहिनि हे सभु कुझु उन्हनि खे प्रोवाइड कनि था। त हे तमामु वॾो हिकिड़ो जेको आहे कमु आहे, हिन जी जेतिरी साराह कजे तारीफ़ कजे घटि आहे। मां चवां थी हिन नफ़्सा नफ़्सी ये दौर में बाबा राज जेको कमु कनि था त इलाही वॾी ॻाल्हि आहे। जेतिरो उन्हनि खे सलाम पेश कजे, उन्हनि जे लाइ दुआऊं कजनि, उन्हनि खे सपोर्ट कजे, इलाही घटि आहे। मां स्पेशली बाबा जे सॾ ते हिते आई आहियां। मां मैसेज इहो ई ॾींदसि त अहिड़नि माण्हुनि जा हथ मज़बूत कयो, अहिड़नि माण्हुनि जो साथ ॾियो जेके पंहिंजी ज़िंदगी खां हटी करे पंहिंजी ज़िंदगी ॿियनि जे लाइ वक़्फ़ करे छॾनि था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।